मसूब बरगरी में नामूस एलबैत बाबत शिया अहले काउंसिल अल-फलाह मुक़द्दस इमाम अल हुसैन पारां रैली कढी वई। शिया अलमा काउंसिल अल-फलाह मुक़द्दस इमाम हुसैन अलैहिस्सलाम पारां टंडो सईद खान मां नामूस एलबैत जी रैली कढी वई। रैली शिया अलमा काउंसिल अगवान अलामा इमदाद अली नस्मी, सूबाई नायब सदर सैयद ताज अली शाह, सैयद जुमन शाह, सैयद मामन शाकर ऐं ॿियनि अगवान में निकितल रैली मसूब बरगरी प्रेस क्लब पेती। उन मौक़े ते शिया अगवान इमदाद अली नसीम, सैयद ताज अली शाह, सैयद जुमन शाह चयो त असां शिया करार पाकिस्तान में एला अख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त आलमी सतह ते अहिड़ो कानून पास कयो वञे त जीअं खेनि मज़हब जी तौहीन न कई वञे, त जीअं करे तौहीन इस्लाम, तौहीन रिसालत, तौहीन एलबैत न करे सघनि। इन्हनि वधीक चयो त पाकिस्तान में वधंदड़ मज़हबी इंतहाई पसंद खे जल्द रोकियो वञे। मुल्क जे हुक्मराननि जी ज़िम्मेवारी आहे आलमी सतह ते इस्लामी जी प्रचार करणु, मुसलमाननि जो हक़ूक़ी तहफ़ुज़ करणु आहे। रिपोर्टर महबूब ख़ासकेली, मसूब बरगरी।